بسم الله والحمد لله والصلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وآله وسلم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. Welcome to अचो त क़ुरान सिखूं सिंधी में सभिनी खे अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन। असां यानी अलहमदुलिल्लाह पाण पूरो करे चुका आहियूं सूरा 107 ताईं सूरा माउन पूरी कई से ऐं हींअर अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन इंशाअल्लाह ताला सां पढ़ूं पिया सूरा नंबर 108 सूरा अल-कौसर। ठीक है, इनमें आयतूं कुल आहिनि 3 ऐं इहा क़ुरान पाक में 3 आयतुनि वारी ॿियूं बि सूरतूं आहिनि। सूरा अल-असर बि आहे, नसर बि आहे, पर हीअ नंढे में नंढी सूरत आहे ऐं इहा सूरत केतिरी अहम आहे, कहिड़ो हुन जो बैकग्राउंड आहे, यानी असां मां घणनि खे ख़बर न हूंदी, पर ऑलमोस्ट जेको बि क़ुरान पाक पढ़े थो मां सम्झां थो कुलुल्लाह शरीफ़ ऐं जेका सूरा इख़लास आहे हीअ 112 हीअ ऐं ॿियो सूरा अल-कौसर, इहे वधि खां वधि पढ़ण वारियूं सूरतूं थी सघनि थियूं मुंहिंजे ख़्याल में हुजनि। अलाह वाला छो जो इहे आम आसान बि आहिनि ऐं तमामु सवलियूं बि आहिनि पढ़ण में। अच्छा, 3 सिपारे में जेको असां मुकमिल करण वारो इंशाअल्लाह ताला कुझु ॾींहंनि खां कुझु हफ़्तनि खां पोइ अलाह साईं कंदो इंशाअल्लाह ताला, जेकॾहिं हयाती रही ऐं अलाह पाक तौफ़ीक़ ॾिनी। टोटल 37 सूरतूं आहिनि ऐं अलहमदुलिल्लाह असां इंशाअल्लाह ताला बाक़ी फ़र्क़ घणियूं रहंदियूं 2, 4, 5 ऐं 6 खनि सूरतूं रहंदियूं इंशाअल्लाह ताला। अॼु जेका अल-कौसर मुकमिल कंदासीं उन खां पोइ। हाणे ही 3 आयतूं इन में लफ़्ज़ कुल 10, ये मां काउंट कोन कया कि तव्हां गूगल तो कढिया अल्लाह आलम वरी इनखे चेक करे सघे थो पियो। साईं वली असां थोरो तिलावत काइंडली थी वञे जेकॾहिं। हाँ। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانهر إن شانئك هو الأبتر صدق الله العظيم. जज़ाकल्लाह सी मेहरबानी माशाअल्लाह। ही जेको हिते साईं पढ़ियो न अबतर, ही हिते हिन बा ते कलकलो आहे, हिनखे बा खे पढ़बो त जीअं अब वरी पोइ ज़बान छॾे ॾिबी या अबतर, इहो कलकला हुयो इहो हिते अबतर। अच्छा, 107 सूरतुल माउन, 108 पढ़ूं था पिया इंशाअल्लाह ताला ऐं 109 खां पोइ ईंदी सूरत अनस। ही हमने माना हिन जी माना छड़ो पढ़जे, सॉरी, त माना जेको तर्जुमो थिए थो पियो ही ब्रैकेट में आहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छो जो ही मुखातिब आहे अल्लाह पाक नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, छो जेको ही इन्ना आयतुना क अचे थो न, इन मां ही ख़बर पए थी पई हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक असां तोखे कौसर अता कयो, तंहिं करे पंहिंजे पालनहार जी लाइ नमाज़ पढ़ ऐं क़ुर्बानी कर। ॿ ॻाल्हियूं चयो, टी जेका आयत आहे, बेशक तुंहिंजो वेरी, तुंहिंजो दुश्मन ई बेनसल आहे। हाणे बेनसल आहे, इहो जेको अबतर लफ़्ज़ आहे न, इहो आहे बेनसल। हिनखे आयतुनि खे अचो सम्झूं इंशाअल्लाह ताला। सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि नोट करणु खपे असांजे, इहा माना इहा ॻाल्हि ईअं सम्झणु खपे जीअं पंहिंजो नालो यादि आहे न, कंहिंखे पंहिंजो नालो त कोन विसरंदो आहे न, त ही नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे, इहो ईअं यादि हुजणु खपे। उहो इहो क़ुरान पाक जे हर आयत जो हर लफ़्ज़ या जेको अखर हूंदो हुनजो कोई, उहो फॉर एग्ज़ाम्पल जीअं वाव अखर आहे न, उहो वाव लफ़्ज़ न आहे ऐं पर हुनजी अलॻि जेका हिकिड़ी हैसियत हूंदी आहे, हुन में माना हूंदी आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त उहो कोई लफ़्ज़ या को अखर अहिड़ो न हूंदो क़ुरान पाक में जेको हिननि टिनी मां को हिकु हुजे।
जेको बि अखर खणंदव या लफ़्ज़ खणंदव सॼी आयत न आयत जो पाठ था कयूं वो या त इस्म हूंदो या त फ़िअल हूंदो या हूंदो हर्फ हाणे इस्म असांखे ख़बर आहे कंहिं बि शइ जो नालो आहे न चाहे जाइ हुजे माण्हू हुजे पकी पखण वण जेको शइ हूंदी काई बि उनजो नालो हूंदो उहो इस्म हूंदो ऐं को बि एक्शन हूंदो उहो फ़िअल हूंदो वियो खाधो पीतो वेठो उथियो पढ़ियो उन खां पोइ इहे त सिंधी जी ॻाल्हियूं आहिनि सॼियूं ग्रामर जूं ऐं उन खां पोइ हिकिड़ी टी शइ आहे हर्फ हर्फ जेके चइजे ईअं हर्फ हूंदो आहे या इस्म खे इस्म सां मिलाईंदो या इस्म खे फ़िअल सां मिलाईंदो हुन जा मिसाल असां वटि खोड़ आहिनि असां ॾिसंदासीं इंशाअल्लाह ताला ॾिठा बि आहिनि वरी बि ईंदासीं पर मक़सदु चवण इहो आहे त कोई बि आयत खणंदासीं उन में ॾिसबो त इस्म किथे आहे कहिड़ो आहे उनजी माना छा आहे फ़िअल छा आहे ऐं हर्फ किथे आहे या न आहे हाणे जीअं हीअ पहिरीं आयत खणूं था पिया हाणे इन उहो छा थींदो इन ना इहे ॿई इस्म आहिनि इन बि इस्म जो पार्ट आहे ना बि इस्म जो पार्ट अता अता कयो इहो आहे फ़िअल जो का शइ थी ना क ना इस्म क इस्म भले इहो अटैच प्रोनाउन आहिनि उहा ॿी ॻाल्हि आहे उन्हनि जा नाला छा आहिनि इस्मनि जा उहे मुख़्तलिफ़ थी सघनि था पिया फ़िअल कहिड़ा आहिनि उन में बि क़िस्म आहिनि पर कम अज़ कम इहा ख़बर पवे त जेकॾहिं किथे को कमु थियो आहे त असां हुनखे हिकदमि चऊं इहो फ़िअल आहे पोइ अॻिते हली हुनखे सम्झण जी कोशिशि कयूं फ़िअल में छा हूंदो आहे या माज़ी हूंदो या हाल हूंदो या मुस्तक़बिल हूंदो फ़िअल में इहो हूंदो आहे नाला उहो छा सम्झ बि कोशिशि कबी ठीकु आहे त ही आतैना कल कौसर कौसर बि नालो आहे इहो बि इस्म आहे हीअ जेके नीरे रंग में इहे थिया इस्म अचूं हिन में फ़सल्ले हीअ जेको आहे न फ़सल्ले ले रब्बिक ईअं विरायो आहे हिनखे असां सल्ले खां पोइ बि हिते प्लस अचणु खपे फ़सल्ले ले रब्बिक ही ले रब्बिक टे लफ़्ज़ आहिनि अखरनि या कुझु बि हुजे चइजे पर ही टे पार्ट्स आहिनि हिन जा ले अलॻि आहे हिन जी माना अलॻि आहे रब थियो ऐं क जी माना अलॻि आहे वनहर वाह जी माना अलॻि आहे नहर जी माना नाह जी माना अलॻि आहे त ही ईअं विरायल इन में जेकॾहिं विरायल आहिनि ॾिसबो त ही जेको फ़सल माना पोइ निमाज़ पढ़ सलात थींदी आहे न सल माना ऑर्डर आहे इहो असां ॾिसूं था अॻिते ऑर्डर आहे माना इहो कम जी ॻाल्हि आहे काई बि ठीकु आहे वन हर कुर्बानी कर नहर कुर्बानी खे चइबो आहे त ही बाक़ी ही ॾिसो ही फा ईंदो हिन रंग में आहे इहो आहे हर्फ इन जी माना आहे पोइ असांखे ख़बर आई आहे त ही फा हर्फ आहे सल थींदो फ़िअल ऐं नहर थींदो फ़िअल ही वाव हर्फ ही माना इस्म आहे ॿ हर्फ थिया ही फ़िअल थियो इन शान को हो लफ़्ज़ इन ते अचूं इन में ॾिसो को फ़िअल कोन्हे को इन बि इस्म इन में ना कोन्हे सॉरी इन शानिय क हुव अल अबतर ये इन जा पार्ट्स आहिनि पर इहे सभई इस्म था अचनि इन में कोई कमु कोन्हे ठीकु थियो हाणे अॻिते हलूं इहा ॻाल्हि असांखे ख़बर पइजी वञे कम अज़ कम एतिरो त सुञाणे सघूं न त जॾहिं असां फ़ेल सिखी वियासीं इन में फ़ेल कहिड़ा हुया आता कयो आता इहो फ़ेल आहे इन माज़ी थियो छा थींदो आता यो उती ये थींदो एत आता यो उती एत एता या आता थोरो सो मां चेक करे वठां हिनखे ख़्याल में इहो एत हुजणु खपे सही आहे हमज़ो सही आहे लफ़्ज़ सही लिखियल आहे आता युती आते ऐं जेको आहे सलाह जेको आयो हुयो निमाज़ पढ़ हुनजो कीअं हो
सल्ला युसल्ली सल्ले इहो आहे न वसल्ले युसल्ली आहे ही अमर आहे ठीकु आहे पोइ हिन जा फ़ाइल मफ़ूल ऐं फ़िल बि कढी सघिजे थो जेके हिते लिखिया पिया आहिनि ऐं सल जो कॾहिं तव्हां ॾिसंदासीं हिते त मुसल्ले सो ही हिकिड़ो सेकंड सो फ़ाइल थींदो जेको निमाज़ पढ़े उनखे छा चइबो मुसल्ले ऐं निमाज़ पढ़े तो पाण ते न त जेको पंहिंजे लाइ थींदो मुसल्लन अलैहि जेको निमाज़ पढ़ण वारो आहे मफ़ऊल ऐं इन जो फ़िल कहिड़ो आहे सलात निमाज़ जॾहिं फ़िल में आयो ही त फ़ाइल मफ़ऊल फ़िल थियो ऐं जॾहिं हिन जो जॾहिं टेंस कढंदासीं त सल्ला युसल्ली सल्ले ही छह शयूं थींदियूं यादि कबियूं फ़िल लाइ ही थियो टेंस आहे माना कहिड़े हाल में आहे माना माज़ी में आहे हाल में आहे या मुस्तक़बिल में आहे या अमर आहे उन खां पोइ करण वारो केरु आहे कंहिं ते असर थो थिए ऐं कहिड़ो कमु आहे उहो थींदो फ़िल ठीकु थियो हाणे आयतुनि ते अलॻि अलॻि हलूं अच्छा इन्ना आतैना कल कौसर ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक असां तोखे कौसर अता कयो क माना तोखे इन में असां ख़बर पई नबी करीम फरमायो थो वञे छो जो क़ुर पाक लथो कंहिं थियो नबी करीम सल्लल्लाहु ते लथो न अल्लाह पाक फरमायो थो इन्ना आतैना कल कौसर इन्ना माना असां बेशक असां इन ना जीअं असां ॾिठोसीं न बेशक असां हाणे हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जेके अॼु डिस्कस कोन कबी उहा इहा आहे त किन जाइनि ते अल्लाह पाक ना चयो आहे माना असां कंहिं ते चयो आहे नी माना मूं हिते अल्लाह पाक फरमायो असां तोखे अता कयो मूं तोखे अता कयो कोन्हे आयो इन जी बि हिकमत आहे ॿ टे राया हूंदा आहिनि इंशाअल्लाह ताला इन ते कॾहिं अलॻि डिस्कस कबी त ॿ पॉइंटूं आहिनि थोरो ब्रीफली ॿुधाए छॾिजे उहा इहा आहे त किन जो इहो ख़्यालु आहे त जीअं असां जीअं न सिंधी में कंहिं चवंदा आहियूं कंहिं बि माण्हू खे मौज़ूद हूंदो आहे पीउ भाउ वॾो हुजे या माउ हुजे को बुज़ुर्ग ॾिसंदासीं चाचा तव्हां अचो हिन ते माना सीट ते वियो अचो चाचा तव्हां ईअं माना वॾो करे कंहिंखे ॻाल्हाए न तव्हां करे हूंदो हिकिड़ो माण्हू आहे पर मौज़ूद करे लिखबो आहे त असां हुनखे तव्हां चवंदा आहियूं ऐं जेकॾहिं अहिड़ो को हूंदो आहे त जेकॾहिं मौज़ूद आहे उहो चवंदा असां छा कयो आहे असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे हिकिड़ो माण्हू हूंदो आहे पर इन लाइ पाण ॻाल्हाए वञे असां लाइ कहिड़ो हुकुम आहे ठीकु आहे सां अहिड़े नमूने सां इहो जेके असां मौज़ूद इज़त जा हिकु लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं न हिकु त इहो ईअं आहे छो जो अलाह पाक पर मां हिन ते घणो मुतफ़िक़ कोन आहियां अलाह आलम सभिनी आलिमनि जेके राया ॾिना आहिनि छो जो अलाह पाक खे असां त तूं चवंदा आहियूं सिंधी में न त तव्हां अलाह पाक लाइ कहिड़ो अलाह तूं चएसि कहिड़ो फ़र्क़ु थो पइजी वञे बहरहाल किन मुफ़सरनि जा राया आहिनि किन वॾनि आलिमनि जा राया आहिनि अलाह आलम असांखे इल्मु घटि आहे उन्हनि खे इल्मु वधीक आहे उन्हनि जा पंहिंजा सबब हूंदा हिकिड़ी ॿियो जेको आहे रीज़न जेको मूंखे पंहिंजे उस्ताद हिकिड़े ॿुधायो ऐं मां उन में मुतमैन आहे ऐं मां उन तरफ़ मुंहिंजो लाड़ो आहे सोच जो वल्लाह आलम ग़लति या सही केरु आहे अलाह बहितर थो ॼाणे उन जो चवणु इहो आहे त यानी क़ुर पाक में ॾिसो लफ़्ज़ कंपेयर कयो मां इंशाअल्लाह ताला कुझु वक़्त खां पोइ शेयर कंदुसि काफ़ी लफ़्ज़ मुंहिंजे नोट कया आहिनि इहे त फ़र्क़ु ॾिसूं त अलाह पाक किथे किथे पाण खे असां चयो आहे किथे किथे मूं चयो आहे सूरह बक़रा में तव्हां ॾिसंदो न उन में मूं जे लाइ मुंहिंजी इबादत कयो या मूंखे जेको इल्मु आहे सां उनजो इहो ख़्यालु आहे त जिते अलाह पाक जी ज़ात जी ॻाल्हि आई आहे प्योर माना बिल्कुलु हुन में अलाह पाक उते पंहिंजी ज़ात जी ॻाल्हि कई आहे त मुंहिंजो इल्मु आहे इल्मु अलाह पाक सां कंपेरिज़न त कंहिंजी कोन्हे न पर उहे कम उहे ॻाल्हियूं जंहिंमें अलाह पाक जेका मशीनरी ख़ल्क़ी आहे पंहिंजे हुकुम सां अलाह जो त इरादो आहे न अलाह कुन फयकुन कहिड़ी शइ जेका अलाह नथो करे हर शइ अलाह थो करे पर भला साह अलाह थो कढे छा इज़राइल अलैहिस्सलाम आहे न असां सभिनी खे ख़बर आहे असांखे सभिनी खे ख़बर आहे नंढे हूंदे पढ़ियोसीं त मींहुं केरु वसाईंदो आहे त मीकाईल अलैहिस्सलाम पर छा मीकाईल खे ताक़त आहे
इज़राइल अलैहिस्सलाम खे का ताक़त आहे त कंहिंजी चवेसि वञे हुन जो रूह कढे, जहिड़े वक़्तु दिलि चवेसि अॼु मूंखे हिन जो रूह कढणो आहे, ईअं थी नथो सघे। अलाह पाक जो कानून आहे, अलाह पाक ज़िमेदारी विराए ॾिनी। क़ुरान पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते त लथो आहे, अलाह जो कलाम खणी केरु आयो? हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खणी आयो। अलाह पाक चाहे हा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं न पोइ मिली सघे छा? पर अलाह पाक जो हिकिड़ो निज़ाम आहे, ऐं जॾहिं बि निज़ाम जी ॻाल्हि आई आहे तॾहिं न आई आहे। असां सूरह कहफ में तव्हां ॾिसो जेके उते जेके ज़िक्र अचे थो जिन जो बि जेके असहाबे कहफ जो, उन अलाह पाक फरमाए थो त असां उन्हनि जो तव्हां ॾिसंदव त उहे सुता पिया आहिनि, पर हालांकि सुतल न आहिनि, असां उन्हनि जो पासो बदिलायूं था पिया। असां हुन में बि तव्हां भले सूरह बक़रा खणी ॾिसो त काफ़ी आयतूं आहिनि, उनमें जॾहिं अलाह पाक फरमाए थो त मां इंसान खे ख़ल्क़ींदुसि, अहिड़े नमूने सां उते काफ़ी जॻहियुनि ते मां आयो आहे। जॾहिं क्वेश्चन कयो आहे मलाइका, अलाह पाक फरमायो मूंखे ख़बर आहे, तव्हांखे ख़बर न आहे। ईअं न चई त असांखे ख़बर आहे तव्हांखे ख़बर न आहे। इहा वज़ाहत आहे, इन ते वधीक डिस्कशन ओपन थी सघे थी पई, सोचे बि सघूं था, तदबुर करे सघे थो पियो, पर इहो काफ़ी माण्हुनि खे सुवाल हूंदो आहे, इन करे मूं सोचियो त अॼु हिनखे थोरो एड्रेस कयो वञे, हिकिड़ी कम अज़ कम सतही नॉलेज ज़रूरी आहे। त हीअ आहे का माना तोखे अता कयो तोखे, हाणे इहा आहे कौसर, असां चवंदा आहियूं हौज़े कौसर, इहो छड़ो हौज़े कौसर न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि हदीस मुबारकनि में इन जो बार बार ज़िक्र आयो आहे, कंहिं इन्हनि खे दरिया चयो आहे, कौसर जो नालो आहे, जेका नहर आहे जन्नत में, जंहिंजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़रत कराई वई जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज मुबारक ते विया। के था चवनि त हौज़े कौसर आहे, जितां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती अची मोमिन जेके आहिनि उन्हनि खे नबी करीम हथनि सां पाणी पीअंदा त अहिड़ो पाणी पीअंदा जो उन्हनि खे काफ़ी उमिरि ताईं उन्हनि खे कुञी वरी न लॻंदी, एॾो हुन में असरु आहे। अच्छा, असांखे सिर्फ़ु हौज़े कौसर जी ख़बर आहे, पर हिते भला जेकॾहिं हौज़े कौसर ई हुई, इन इहो तदबुर अथव, थोरो अॻिते ईंदी स्लाइड बि हलंदी त ख़बर पवंदी थोरी ॿी। इन आतना कल हौज़ल कौसर, जेकॾहिं हौज़ अरबी लफ़्ज़ आहे या जेको बि नहर जो हुजे नालो हुजे, अलाह पाक ईअं छो न कयो त असां त इहा नहर अता कईसीं जंहिंजो नालो कौसर आहे, उहो था कयूं। हौज़ अता कयोसीं, जेको खूह आहे, बेर जेके खूह खे चइबो आहे, उहो तोखे अता कयोसीं उते जंहिंजो नालो कौसर आहे। ही कौसर छड़ो हौज़े कौसर न आहे, इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। अचो त इंशाल्लाह ॾिसूं था उहो कीअं। अच्छा, हिन में टी ॻाल्हि कहिड़ी सम्झण जी आहे, ॾिसो हिते अचो, अल कौसर आहे न, इहो हौज़े कौसर त असांखे अमूमन ख़बर आहे, इंशाल्लाह ताला साईं कंदो, असांखे अलाह साईं हिन जो पाणी बि नसीब कंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारकनि जे मां, इंशाल्लाह। पर कौसर जी जेका तारीफ़ मुफ़स्सिरनि कई आहे, त इहो कौसर हौज़े कौसर जे नाले में न, बल्कि इन कौसर जो लफ़्ज़ जी पंहिंजी माना आहे। हीअं माना घणो ख़ैर। हाणे इन जो ईअं आहे त जीअं न हिकिड़ो सुठो चङो पोइ अञा बहितर, पोइ सफ़ा बहितर, जीअं सुपरलेटिव डिग्री थी वञे, अहिड़े नमूने सां जीअं थींदो आहे हिकिड़ी कसीर का शइ हुजे, वरी हुन खां मथे वञे, अक्सर माण्हू चवंदा आहियूं ही कौसर जेको आहे इहा इंतिहाई सुपरलेटिव डिग्री आहे कंहिं बि शइ खे वधाइण जी, त भई ख़ैर कसीर आहे। इन जो मुफ़स्सिरनि जेको इन जो मतिलबु कढियो आहे कौसर जो माना ख़ैर कसीर। इन आतना कल कौसर, बेशक असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे ॾिनो, छा अता कयो, ॾिनो न, उहो आत थींदो आहे, आत माना ॾियणु, अता कयो, इन में बि फ़र्क़ु आहे, अता कयो ऐं ॾिनो में फ़र्क़ु आहे। अता कयो माना ज़रूरत खां मथे, ऐं अहिड़ी जेका आहे अता करण में जंहिंमें रिटर्न न हुजे कोई बि, बसि अता करे छॾियो माना ॾेई छॾियो कंहिंखे बि, जेका शइ ॾिबी आहे वापसि वठी सघबी आहे, अता थी वियो वापसि न वठबी। इना आतना कल कौसर, इन कौसर में जेको आहे नबूअत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं रिसालत
उहा बि अची वञे थी, इहो बि ख़ैर कसीर आहे, नबूअत हुजणु ऐं रिसालत हुजणु, रसूल हुजणु। हुन खां पोइ क़ुरान ख़ैर कसीर आहे, इल्म हिकम जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता कई वई उहा ख़ैर कसीर आहे। ख़ुलुक़न अज़ीम फरमायो वियो क़ुरान पाक में त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ उहो ख़ैर कसीर आहे। न फ़क़त इहो रहमतुल आलमीन, होॾो रब्बुल आलमीन आहे पाण। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे लक़ब कहिड़ो मिलियल आहे हुन में? रहमतुल आलमीन। इहो बि ख़ैर कसीर आहे। मक़ाम महमूद जो वाइदो, इहो बि ख़ैरन कसीर आहे। इमामुल अंबिया चयो वियो, इहो बि ख़ैरन कसीर आहे। कसीर उम्मत मिलंदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, इहो बि ख़ैरन कसीर आहे। जिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ख्र कंदा त पंहिंजी वधीक उम्मत जो हुजणु। इहे सभु शयूं इन हिकिड़े लफ़्ज़ कौसर में अची थियूं वञनि। इहो थियो आतैना ऐं कौसर। ॿी हिकिड़ी ॻाल्हि असां जॾहिं ॾिठोसीं ग्रामर में, इहो हुयो अता अता, हाणे ही ॿ लफ़्ज़ आहिनि न, अतैना अता कयो, इहो छा इहो पास्ट टेंस हो। हौज़े कौसर त फ्यूचर आहे। नबूअत रिसालत थी वई, क़ुरान बि थी वियो, इल्म हे सभु ठीकु आहिनि, पर मक़ाम महमूद त उते थींदो आख़िरत में। जॾहिं त हौज़े कौसर बि आख़िरत जी ॻाल्हि आहे। इहे शयूं कुझु दुनिया में आहियूं, कुझु त उते आहिनि न। त जेकॾहिं ग्रामेटिकली ॾिसजे त इहो अतैना असां तोखे ॾेई छॾियो, जॾहिं त हू मिलंदा, इहो थोरो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं मिलंदा त पोइ आतैना छो लिखियलु आहे? ॾेई छॾियो कीअं? माना इहा कंफर्मिटी आहे, इहा अलाह पाक जे तरफ़ां। ॾिसो न, नौज़ बिल्लाह मिना असां क़ुरान पाक जे अखरनि खे सम्झण जा लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं जेके पंहिंजी आम ॿोली जा हूंदा आहिनि। माना हिकिड़ी शइ जॾहिं ॾिबो आत हुजे हा त थी सघे थो उहो मिले न मिले। आतैना अता थी चुको, रब पाक इहो कंफर्म करे छॾियो। ऐं इहो ईअं आहे जीअं अंग्रेज़ी में चइबो आहे न, फॉर एग्ज़ाम्पल कोई तव्हांखे चए दादा ही ॿिनि ॾींहंनि खां पोइ भला ही शइ असांखे मूंखे जेकॾहिं बॉस को चवे, जेके जॉब ते हूंदा आहिनि, त ॿिनि ॾींहंनि खां पोइ मूंखे हीअ शीट या हिन ईमेल जो आंसर खपे, ठीकु आहे न। हिन जो जेको आंसर आहे या हिन जो थीसिस आहे या एडिटिंग आहे, इहा मूंखे थी खपे। असां चवंदा आहियूं ओके सर डन, कंसीडर इट डन, माना थी वियो, बसि सम्झ ईअं थी वियो। थी वियो त उहो पास्ट में हूंदो आहे, थी वियो। पर इहा शइ थी न आहे अञा। पर जेका कंफर्म हूंदी आहे त उनखे अॼु कंफर्म कयोसीं, ॼण ईअं सम्झो त थी वई। इहो आतैना नबी करीम फरमायो वियो त इहो कंफर्म, तव्हांखे असां ॾेई छॾियो, बसि ख़तमु थी वियो, फ़ैसिलो थी वियो। सुभान अल्लाह। पर इहो फ़ैसिलो छाजे करे आयो? अलाह पाक खे इहो नबी करीम खे छो अता कयो वियो, इहो उनजो बि सबबु आहे। उहो कहिड़ो आहे? अॻिते हलूं था पिया। पर जॾहिं असां इहो नबी करीम खे अलाह पाक फरमाए थो त असां इहो अता कयो, पोइ अलाह पाक नबी करीम खे छा थो फरमाए? फसले, तंहिं करे पोइ निमाज़ पढ़। माना जॾहिं एॾी शइ अता थी वञे त उनजो नबी करीम पोइ डिमांड कहिड़ी आहे? अलाह पाक जी, निमाज़ पढ़। छा इहो असां ते अप्लाई नथो थिए? माना जॾहिं बि असांखे का वधि में वधि नेमत महसूस का मिले न अलाह पाक जी, जेका असां सम्झूं वॾी नेमत आहे, हुन में क़दम निमाज़ पढ़णु खपे। फसले रब्बिक, पंहिंजे पालनहार जी, वनहर, ऐं क़ुर्बानी कर। ऐं ख़ैरात आहे, क़ुर्बानी करे ॿियनि खे खाराए माण्हू। इन क़ुर्बानी जो जेके पोयूं सूरतूं गुज़री चुकियूं आहिनि, अलमाउन लीलाफि कुरैश, अलम तर कैफ़ बि चइजे, इन्हनि सभिनी सां हिकिड़ो तालुक़ु थिए थो पियो। जॾहिं असां टिनी खे कंपेयर करे ॾिसंदासीं न, त हक़ीक़त में इहे लफ़्ज़ किथे मिलंदा, पर हुन में टाइम कोन्हे को, हींअर इन करे त कलाक जो लेक्चर खपे, 1.5 कलाक जो, जंहिंमें इहा बि कनेक्शन करे ॾेखारिजे त ॾिसो रब पाक होॾे छा फरमायो आहे ऐं हिते कीअं आहे। वनहर फसल रबिक, असां आयो न हुन में जेको आहे सूरह माउन में असां ॾिठोसीं, याबुदू रब हाज़ल बैत, पोइ उन्हनि खे छा खपे? कुरैशिन खे त हिन घर जे रब जी पाण जी इबादत कनि। अलाह पाक नबी करीम फरमाए थो पियो फसल रबिक, पंहिंजे रब जी निमाज़ पढ़, वनहर, ऐं क़ुर्बानी कर। का माना तुंहिंजे रब जी, पंहिंजे, असां सिंधी में लफ़्ज़ ॾाढो बहितरीन आहे को, पंहिंजे रब जी, तंहिं करे निमाज़ पढ़।
इन शानिअक हुवल अबतर, इन माना बेशक। हाणे जॾहिं अता कयो अलाह पाक उन वक़्त में चई बेशक, ऐं जॾहिं हीअ ॻाल्हि करे थो पियो तॾहिं चए थो पियो बेशक। ऐं बेशक की कहिड़ी ॻाल्हि थो करे, होॾो अता जी ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, हेॾो जेको तुंहिंजो वेरी आहे उहो ई बेनसल आहे, बेशक। हिन में बेशक जो अलाह पाक। हाणे इन शानिअक, शानिअ चइबो आहे माना दुश्मन वेरी हुजे जेको। शानिअक माना तुंहिंजो वेरी, तुंहिंजो दुश्मन, हुअ उहो ई अल अबतर। ठीकु आहे। उन खां पोइ अबतर माना कटियल। हाणे इहो थियो छा हुयो, इहो थियो छा हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको पुटु हुयो अब्दुल्ला, नंढपण में उहो वफ़ात फरमायो। त कुरैश ख़ासि तौर ते उन्हनि जो जेको पाड़े वारो हुयो अबू लहब, उन चयो कद बुत्तरा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अस्तगफिरुल्लाह रब्बी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नस्ल आहे उहो ख़तम थी वियो। हाणे का परवाह न आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा न ख़ास्ता असां लाइ त इहो बि जेको आहे, जेको ॾिसूं था पिया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुश्मनी कनि था पिया, त इहो त असां लाइ मसइलो आहे पंहिंजी जाइ ते, पर कम अज़ कम हिन जो नस्ल कोन्हे। अलाह पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते तसवर कजे, जेकॾहिं कंहिंजे घर में नंढड़े जी वफ़ात थिए दुश्मन बि हमदर्दी कंदो आहे, पर हिते पंहिंजे दुश्मनी कई। एॾो हिनखे खुनस हुयो जेको आहे अबू लहब, जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचो ऐं भित भित में हुई। जंहिं किथे अचे थो पियो त इहो राति जो वक़्तु हुयो, त हुन चयो त अॼु राति इहो नौज़ुबिल्लाह मिना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जो नस्ल ख़तम थी वियो बसि। हिन ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढा मग़मूम थिया। ऐं हिकिड़ो ॿियो आहे आस बिन वाइल, उक़बा बिन अबी मुईत, इहे बि अचनि था पिया। हिन डुकी वञी ईअं सम्झो त ॼण ईअं न हिकिड़ो तसवर कजे, डुकी वञी हुनखे ख़बर ॿुधाई त अॼु भली ॻाल्हि थी वई आहे, तमामु सुठी ॻाल्हि थी वई आहे, हिन खां वधीक कहिड़ी ॻाल्हि सुठी थींदी, जो हज़रत अब्दुल्ला जेको हज़रत बीबी ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा जो पुटु हो, हिनखे तय्यब बि चवनि था, तहा बि चवनि था। अॼु उहो अलहमदुलिल्लाह गुज़ारे वियो। अॼु असां अलहमदुलिल्लाह इहो थियो त नबी औलाद, पुट जी औलाद, धीअ जी औलाद सां खानदान न हलंदो आहे, पुट जी औलाद सां हलंदो आहे। इहा जॾहिं ख़ुशख़बरी न पुॼाई आहे त नबी करीम मक़मूम थिया, जो कुरैशी थिया। पोइ अलाह पाक हिन ते फरमायो त इन शानिअक हुवल अबतर, बेशक तुंहिंजो वेरी, जेको दुश्मन, जेको तव्हां ते टोक थो करे, तव्हांखे ॾुख थो पुॼाए, उहो ई बेनसल आहे। हाणे बेनसल यकीनन खुदा पाक असांखे अखियुनि सां ॾिसूं था पिया। उन वक़्तु त छा असां 1400 साल थिया आहिनि, त पोइ अबू लहब जे ख़ानदान में को आहे जंहिंखे को ॾिसंदो हुजे। हिन त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ॾिसो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जान निसार करण वारा ॾिसो। अल्लाह पाक नस चयो आहे, तव्हां क़ुर पाक पूरे में खोले ॾिसंदो केतिरियूं आयतूं हूंदियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि का महसूसु कई आहे ॻाल्हि न का दुनिया जी, त उन में या कीअं जीअं माण्हू कंहिंखे चई न सघे लिहाज़ को, उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लिहाज़ को कंहिंखे कोन चई आहे। अल्लाह पाक हुनजी पाण उन में जीअं हुआ तबत यदा अबी लहब, अबू लहब जी जॾहिं तकलीफ़ ॾिनी, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो नबूअत जो, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त सहन पिया, छो जो रहमतुल आलमीन आहे न त हथ खणनि हा त अलाए छा थी वञे अबू लहब जो। पर उन लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उनखे पिटण जे बजाय अल्लाह पाक चई त हथ भॼनि अबू लहब। कमाल न आहे? सूरह कहफ में ॾिसो, नबी करीम सां मग़मूम रहंदा त छो जो ही चवनि था पिया त जेको अलाह जो पुटु आहे ईसा अलैहिस्सलाम, अल्लाह का बाखिन नफ्सक, तव्हां पाण खे हलाक करे छॾींदो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मता पाण खे हलाक कयो। हिन ॻाल्हि जे करे जेको चवनि था पिया नादान, यानी तरबियत हुकुम बि आहे तबलीग ॾियण जो, पर जेकॾहिं नथा चवनि नादान त तव्हां पाण खे हलाक न कयो।
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मोहब्बत जो अंदाज़ त ॾिसो क़ुरान पाक में इहा आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असमत तमामु काफ़ी जाइन ते मिलंदी नातना कल कौसर बि हिकिड़ो इहो मिसाल आहे ॿिनि ॿ ॻाल्हियूं थियूं आहिनि जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ आई आहे औलाद फौत थी आहे मग़मूम थिया आहिनि ऐं हुननि मग़मूम खां पोइ कंहिं हमदर्दी जे बजाए उल्टो उन ते तकलीफ़ ॾिनी आहे अल्लाह पाक टिनि आयतुनि में अहिड़ो ॻाल्हियूं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एॾी वॾी दिलदारी ॾिनी आहे जो चवनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वेठा हुया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुमार थी वेंदो आहे ईअं थोरो खुमार थियो हुन खां पोइ पाण अखियूं खोले मुस्कुराया तमामु ख़ुशी में मुस्कुराया असां बसि उहो राति हिकु हिकु ॻाल्हि नोट कंदा हुया न त हुननि खे तजसुस थियो पाण सां फरमायो अॼु मूं ते इहा सूरत लथी आहे पोइ इनखे काफ़ी दफ़ा ज़िक्र कयो काफ़ी जाइन ते मुख़्तलिफ़ माना हदीस मुबारकनि में इहा ॻाल्हि अचे थी त अल्लाह पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन सूरत कौसर जो ज़िक्र कयो आहे ख़ुशि थी करे ॾाढो जिते उम्मती पाणी पीअण ईंदा उते अची गॾु थींदा अहिड़े नमूने सां काफ़ी जाइन ते हुअ जेको असां पढ़ियोसीं इन शानियत हुवल अबतर हुअ इहो थो अचे अलॻि ज़मीर डिटैच प्रोनाउन ठीकु आहे इहो थियो अचे ऐं इन खां पोइ इंशाअल्लाह ताला असां हिते पंहिंजो सेशन ख़तमु कयूं था पिया ऐं इन थोरे समरी करे पोइ इहो थींदो त अॼु सिखियोसीं इंशाअल्लाह ताला त हिन सूरत में 3 आयत हिन सूरत जो नालो सूरत जी पहिरीं आयत मां वरितल आहे कुरैशिन जी बदतरीन दुश्मनी ऐं उन जे जवाब में अल्लाह पाक जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बे इंतहा जेका अता थी आहे उहो हिननि 3 आयतुनि में अल्लाह ॿियो हिन में हिकिड़ी ॻाल्हि नोट करण जी आहे भई जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मग़मूम थी त पहिरियों भला हुनखे पिटे पोइ माना जीअं इन शाने का हवाला अख़्तर हितां आहे त शुरू थिए आहे पोइ नबी करीम सां ॿुधाइजे त तव्हां फ़िकुर कोन्हे की असां त तव्हांखे गंज ॾेई था छॾियूं हिननि खे त हे त तबाह आहिनि उअं ई न पहिरीं जंहिंसां मोहबत आहे पहिरीं हुनखे दिलदारी ॾिनी आहे कमाल आहे हिननि आयतुनि जे सेटअप जो यानी पहिरीं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे दिलदारी ॾिनी वई आहे ख़तम पोइ वरी अॻिते ॻाल्हि हले थी पई ज़ालिम जे लफ़्ज़नि जे जो बदिलो जेके लफ़्ज़ उन्हनि चया उहो ई बदिले में घटि न वधि हुननि चयो कदबुतर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक फिरो त ऐं ॿियो हुननि खे न चयो नबी सां ॿुधायो वियो तव्हांखे ईअं था चवनि उहे ख़ुदि आहिनि उहे न बल्कि हू ख़ुदि आहे जेको ईअं चवे थो इन में बि हिकमत आहे ॾिसो ॿियनि या 3 चयो हिकिड़े ख़ुशी में ॿुधायो ॿिए ॿुधो ॿिए ख़ुशी कई 3 ॿुधो 3 ख़ुशी कई त अल्लाह पाक ईअं न ईअं बि चई सघे पियो न त जेके चवनि था पिया उहे पाण न डायरेक्ट पॉइंट जंहिं चयो आहे उहो पाण ई अॼु बि जेको जेकॾहिं को चवे त उअं ई आहे नौज़ुबिल्लाह मिना त ॿियो गौर करण वारी ॻाल्हि कहिड़ी आहे 5 नंबर पॉइंट गौर करण वारी ॻाल्हि आहे अखर क ख न क माना अरबी जो क जंहिंमें माना जेको मुखातिब लाइ इस्तेमालु कबो आहे न त माना डायरेक्ट जेको ॻाल्हि करे थो पियो इन में आयो आहे इन कल कौसर इन शान क हुअल अबतर क ॿियो जेको लफ़्ज़ अल कौसर आहे कौसर जो लफ़्ज़ घणाई थो ॾेखारे जंहिंमें केतिरियुनि नेमतुनि जो शुमार आहे उहो अल्लाह पाक ई ॼाणे थो यानी अल्लाह पाक जी अता कंहिं हिकु ख़ासि नेमत ताईं महदूद न आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ नेमतुनि जे अता करण जे लाइ अहिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ अची वियो आहे जंहिंजो काथो अल्लाह पाक ख़ुदि ई ॼाणे थो पियो या नबी सां ख़बर आहे जेको हुननि खे अता कयो पर क़ुरान पाक जो असां ॾिसूं सम्झण जे लाइ हिकु लफ़्ज़ हाणे अता खे वसी ऐं लामहदूद उन खां पोइ हिकिड़ी ॿी पॉइंट हीअ अल्लाह पाक खां दुआ घुरणु खपे असां गुनाहगारनि खे नबी अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती हुजण जो शरफ़ अता कयो यकीनन इन जेके बि नेमतूं आहिनि असां अल्लाह पाक जी कंहिं नेमत जो शुक्र अदा नथा करे सघूं
माउ पीउ भाउ भेण औलाद रिज़्क अख बाडी सेहत कहिड़ी शइ जो थोरो अलाह पाक जो सेहत जो नेमत जो अदा करे सघिबो पर उम्मती हुजण मुंहिंजे हिसाब सां वला को पाण सोचे सघे थो मुंहिंजे हिसाब सां ईमान ॾियण ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती करणु मुंहिंजे हिसाब में सभिनी नेमतुनि खां मथे तमामु हाई लेवल ते जेकॾहिं ॾिसजे त पहिरीं जेकॾहिं ख़ासि नेमत ॾिसजे अलाह पाक जी त उहो आहे नबी करीम सां उम्मती हुजनि त असांखे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पाक हथनि मुबारक सां हौज़े कौसर जो पाणी नसीब करे आमीन या रब्बुल आलमीन बारकल्लाहु ली व लकुम फ़ी क़ुरआनिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयात जज़ाकल्लाह ख़ैर साईं अलहमदुलिल्लाह